प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। अधु रंगी जो चङो थियण। रसूलनि जा कम 2 बाब। येसु सोन ऐं चांदी खां बि वधीक ॾिए थो, या मंझंदि जो 3 वॻे ख़ुशी सां टिपा ॾियण। ही त नामुमकिन आहे। हा, ही थी सघे थो। ॾिसो, हू हलण लॻो आहे। शायदि ही हुनजो हमशकिल हुजे। मूंखे पको यकीन आहे त साॻियो ही आहे। हू ॾाढो ख़ुशि आहे ऐं ख़ुशीअ में टपा ॾेई रहियो आहे। ही सच आहे। हू हलियो ऐं टिपा ॾिना ऐं ख़ुदा जी हमद कई। माण्हू हुनखे ॾिसंदा ई रहिया ऐं पतरस खे बि। तव्हां असांखे ईअं छो ॾिसी रहिया आहियो, जीअं असां हुन अधरंगी माण्हू खे हलण लाइ कयो आहे? ही कम यसू कयो आहे। उन जे नाले ते यकीन रखिजे त मुअज़ थी सघनि था। आम ॾींहुं वांगुरु ॾींहं जी शुरूआत थी। मंझंदि जो पतरस ऐं यूहन्ना हेकल में विया। ही उन्हनि जी आदत हुई। हर रोज़ 3 वॻे हेकल में वञी दुआ कंदा हुआ। तव्हां कॾहिं दुआ कंदा आहियो? हेकल में दाख़िल थियण खां अॻु उन्हनि खे रोकियो वियो। हिकु अधरंगी फ़क़ीर उन जे अॻियां हथ वधायो। मूंखां मिटी अॻिते न वञो, मूं ते क़यास कयो, महिरबानी करे मूंखे पैसा ॾियो। पतरस ऐं यूहन्ना फ़क़ीर खे ॾिठो ऐं पतरस चयो, सोन ऐं चांदी मूं वटि कोन्हे, ऐं अमीर न आहियां, पर जेको मूं वटि आहे आऊं तोखे ॾियां थो। खुदावन यसू मसीह जे नाले में उथ ऐं घुम फिर। पोइ पतरस हुन जो हथ जले ऐं हुन खे बिहारियो ऐं मुइज़ो थी वियो। उन वक़्तु ई हुन माण्हू जे जोड़नि ऐं पेरनि में ताक़त अची वई ऐं टिपो ॾेई बीह रहियो ऐं हलण लॻो। हुन मर्द खे यकीन न थे आयो। हू वरी सेहतमंद थी वियो हो। हू हलण लॻो ऐं टिपा ॾेई ख़ुदा जो शुक्र करण लॻो। ख़ुशी में हुन ख़ुदा जी हमद कई ऐं जंहिं उन खे ॾिठो ईअं ई कयो। येसु तव्हांजी ज़िंदगी में बि मुआवज़ा करण चाहे थो। हुन ते भरोसो करियो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।